टंडो भागो लग यूसी डाडा जे 3 ॻोठनि जे रहवासियुनि जो ज़मीननि जे खाता तब्दील करण खिलाफ़ एहतजाज धरणे जी धमकी। टंडो भागो में यूनियन काउंसिल डाडा जे 3 ॻोठनि ॻोठ मोहम्मद हसन मल्ला, ॻोठ अली मोहम्मद पंवर, सुलेमान पंवर, खीरोल जे रहवासियुनि पारां संदन ज़मीन जा खाता मुबीना तौर तब्दील करण ऐं खेनि ॻोठनि मां बेदख़ल करण जी कोशिशुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मल्ला बिरादरी जे एहतजाज जे अॻवान यूसी डाडा जे चूंडियल वाइस चेयरमैन गुलाम हुसैन मल्ला, मोहम्मद सलीम मल्ला, अब्दुल रज़ाक मल्ला, खमीसो मल्ला, आशिक अली मल्ला, अनवर मल्ला, बारड़न वकार अहमद, अब्दुल सत्तार, फारूक अहमद, फवाद अली, रहमान अली कई। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो आहे त रेवेन्यू खातो टंडो भागो जे मुख़्तियारकार ऐं हद जे तपेदार अब्दुल्ला सुमरो मुबीना तौर वॾी रक़म वसूल करे कराची जे रहवासी कुछ माण्हुनि जे नाले ते कूड़ा खाता ठाहे सर्वी नंबर 236 ऐं 204 में लॻभॻ 7 एकड़ ज़मीन जा खाता तब्दील करे छॾिया आहिनि। एहतजाज कंदड़नि चयो आहे त हू सदियुनि खां इन्हनि ॻोठनि में आबाद आहिनि, पर बाअसर धुरियुनि जे चुर्च ते खेनि संदन ज़मीन ऐं ॻोठनि मां बेदख़ल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। हिननि मुतालबो कयो त मुबीना तौर तयारु कयल कूड़ा खाता फौरी तौर ख़त्म करे इंसाफ़ क़ाइम कयो वञे। ॿी सूरत में 1 हफ़्ते बाद मुख़्तियारकार रेवेन्यू टंडो भागो जी आफ़ीस आॾो धरणो हयो वेंदो। ॿिए तरफ़ ॻोठ अली मोहम्मद पंवर, ॻोठ सुलेमान पंवर जे रहवासियुनि नूर मोहम्मद पंवर, ज़ुल्फ़कार अली पंवर, सुलेमान पंवर, साबिर अली पंवर, हसनैन अली पंवर, मोहम्मद हनीफ़ पंवर, सनाउल्ला पंवर, गुलाब अली पंवर, मोहम्मद बचल पंवर ऐं ॿियनि ॻोठाणनि पिणु रेवेन्यू खाते खिलाफ़ एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त सर्वे नंबर 254 जूं 16 क़िस्तूं असां अदा कयूं, फार्म मौजूद, कागज़ात मौजूद, सर्वे नंबर असांजा तपेदार तब्दील करे छॾिया आहिनि। ॻोठाणनि मूजिबि सर्वे नंबर 269 में संदन घर, संदन मस्जिद, बिजली जा थंभा बि मौजूद आहिनि। तंहिं हूंदे मुबीना तौर वॾी रुशवत एवज़ संदन सर्वे नंबर ख़त्म करे बाअसर माण्हुनि खे ज़मीनूं अलाट कयूं वयूं आहिनि। हिननि वधीक इल्ज़ाम हयो त हद जे तपेदार अब्दुल्ला सुमरो कुझु मक़ामी माण्हुनि सां मिली ज़मीन ख़ाली कराइण या लखे रुपया रश्वत तलब करण लाइ दबाउ विझी रहियो आहे। एहतजाज कंदड़नि ख़बरदार कयो जेकॾहिं 1 हफ़्ते अंदरि इंसाफ़ न मिलियो त मुख़्तियारकार रेवेन्यू टंडो भागो जी आफ़ीस अॻियां एहतजाजी धरणो हणंदा। होॾां मौक़ो वठण लाइ मुख़्तियारकार टंडो भागो सां फ़ोन ज़रिए राब्तो करण जी कोशिशि कई हुई, पर संदन तरफ़ां फ़ोन अटेंड नाहे कयो वियो। जॾहिं त हद जे तपेदार अब्दुल्ला सुमरो सां राब्तो कयोसीं त हुन ॿुधायो त संदसि को बि ॾोह न आहे। हिन एडीसी 1 जे हुकुम तहत लाॻापियल खाता तब्दील कया आहिनि। बाद में हलते हैं इस टाइम डॉक्टर मोहम्मद सिंह मल्ला जे नाले हाणे असीं किथां वञी हिकिड़ो असीं ग़रीब आहियूं, हेॾा त पढ़े करे किथां ईंदासीं। इहे माण्हू जो 2 नंबरी जाली ठाराहियो खां था असांखे टप